सिंध जी तारीख़ जो जाइज़ो वठो। सिंध में तव्हांखे ख़ुदकश बम्बार कोन लॻंदो। सिंध में तव्हांखे ह्यूमन ट्रैफिकर कोन मिलंदो जेके इंसाननि खे पुॼाईंदा आहिनि सौदा करे ट्रकुनि में भरे। सिंध में ड्रग लॉर्ड्स कोन मिलंदा, मंशियात जा वॾा लॉर्ड्स हुजनि तव्हांखे कोन मिलंदा। सिंधियुनि वज़ीर अज़म मायूं चूंडियूं साईं, सिंधियुनि वज़ीर अज़म मायूं चूंडियूं। सिंधियुनि गवर्नर राणा लियाकत अली ख़ान, बेगम राणा लियाकत अली ख़ान, गवर्नर नाज़िम सिंधियुनि औरतूं कयूं। नफ़ीसा शाह, फरियाल टालपुर, वो जूणे जो ख़ातून, वो सुमरो ख़ातून, शिकारपुर मां सिंधियुनि फहमीदा मिर्ज़ा, सिंधियुनि नाज़िम चूंडियूं, औरतूं नाज़िम मुशर्रफ वारे दौर में। सिंधियुनि वज़ीर अज़म ख़वातीन, माना औरतुनि जे राइट्स में बि सिंध सॼे पाकिस्तान खां ॿियनि खां अॻियां आहे। औरतुनि में सिंध बैकवर्ड कोन अथव, दुनिया जे भेट में इलाही बैकवर्ड आहे। इहा ॻाल्हि सम्झणु खपे। जदीद दुनिया जे भेट में औरतुनि जे हवाले सां पाण इलाही बैकवर्ड आहे। पर जेको पाण पिटको कंदा आहियूं असीं सभिनी खां ईअं कोन अथव। जेको साउथ एशिया आहे, इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाल, भूटान, अफ़गानिस्तान, वरी सेंट्रल एशिया, ईरान, इन्हनि में औरतुनि खे नुमाइंदगी ॾियण में सिंधी केतिरनि खां इलाही अॻिते आहिनि। वज़ीर अज़म माना सिंधियुनि मां को एतिराज़ु कंदो त बेनज़ीर खे छो वोट ॾिया, माई आहे। ॿियनि सूबनि में एतिराज़ थिया, बाबा शरीयत जे ख़िलाफ़ु आहे, बाबा हीअ जेको गैर इस्लामी आहे। सिंधियुनि मां कंहिं पुछो, सिंधियुनि वोट ॾिनो बेनज़ीर खे, त वज़ीर अज़म छो थिए। नाज़िम ते कंहिं एतिराज़ु कयो त सिंधी औरत नाज़िम छो थी थिए। न, अक़लियतुनि में सिंधी एतिरा अॻिते अथव तव्हीं असांजो को भला हैदराबाद जी सिविल सोसाइटी जो कंहिं बि हिंदुअ जो, क्रिश्चन जो, मुस्लिम जो घर खणो, जंहिंमें तव्हां वञो कंहिं सिंधी हिंदू, ऐं सॼी ॾींहुं खाईंदो आहियां मुख़्तलिफ़ दोस्तनि जे घर, असांजा दीवान जे भाउरनि, उन में कंहिंजे घर में ईअं आहे त का प्लेट अलॻि रखियल हुजे त मुसलो आयो आहे, इनखे अलॻि प्लेट ॾियो, गिलास। कंहिं मुस्लमान अदीब, शाइर, दानिश्वर, अहल कलम, कलमकार, साफ़ी वटि आई आहे। इंडिया में वेंदव नज़र ईंदव, इंडिया में मुस्लमाननि ऐं हिंदुनि जे घर में वेंदव, उहे अलॻि गिलास विलास रखी वेठा आहिनि। अदीब शाइर त न, पर आम माण्हू। हिते आम माण्हू जे घर में वेठो, गॾु मानी वेठा कनि, भला कंहिं होटल ते लिखियलु आहे त अपने मज़हब की पहले पहचान कर रहे हैं। न, तव्हां वेंदव हेॾो होटल में हैदराबाद जी त किथे पुछनि था त केरु आई, त तव्हां ॿिया खणो छा, का भला तफ़रीक़ आहे को, भला शादियुनि में, दुआउनि दावतुनि में सिंधियुनि में आहे। सिंधियुनि में तबसरा करण में को आहे, जॾहिं तबसरा कंदा आहियो तनक़ीद कंदा आहियो। न, माण्हू ओपनली ॻाल्हाईंदा आहिनि, पर इन जो मक़सदु आहे त पाण एडवांस आहियूं अक़लियतुनि जे तहफ़ुज़ में। न, पाण दुनिया जे केतिरनि मुल्कनि खां बैकवर्ड आहियूं। पाण वटि सिंधी हिंदू नियाणियूं, उन्हनि जो ज़ोरी फोर्स्ड कन्वर्जन थिए थो, इन में पाण बैकवर्ड आहियूं कुझु ज़िलनि में। उनखे वी शुड अपोज़ इट, त जेके सिंधी नियाणियूं पंहिंजूं वञनि थियूं, उन्हनि खे उन लाइ मूं कई साल अॻु में मूं कई फार्मूला ॾिनो ते इहो जेको सभु हाणे वज़ीर चवनि था न, इहो मूं चयो फर्स्ट टाइम। मां तव्हांखे इनवाइट थो कयां, रिसर्च कयो। फर्स्ट टाइम मूं चयो त सिंध 71.5% गैस पैदा थी करे पाकिस्तान जी, ऐं सिंध 58.5% पेट्रोल थो पैदा करे। इहो सभु पब्लिकली मूं चयो। तीअं मूं सभ खां पहिरीं चयो, अॼु खां कई साल अॻु, त मज़हब मटाइण ते असांखे को एतिराज़ु कोन्हे, मज़हब भले मटाए, जंहिंजो हर कंहिंजी मर्ज़ी आहे। यूनिवर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट्स, इंसानी हक़, मज़हब भले मटायो, पर छोकिरी बाले हुजे, 18 साल खां मथे हुजे। कन्वर्जन, जेको फोर्स कन्वर्जन जे बजाए कन्वर्जन खे लीगल करण लाइ उहो मज़हब सेशंस जज जे साम्हूं तब्दील थिए, 18 साल खां मथे हुजे, सेशंस जज वटि हुजे। ऐं जॾहिं उहा छोकिरी मज़हब तब्दील करण लाइ पहुचे, त उन खां अॻु में जंहिं माण्हूअ सां गॾिजी अचे थी, उहा वेरीफाई करणु त अगवा थी त कान आई आहे, उहा उन खां वठी मोकिली वञे कंहिं अहिड़े पुरमुन ऐं इंसाफ़ वारी जाइ ते, जिते हूअ पंहिंजे माइटनि सां बि मिली सघे, उहो जेके पसंदि करे थी उन सां बि मिली सघे। उन खां पोइ 18 साल बि हुजे ऐं सेशन जज वटि बयानु ॾिए त भले ॾिए, पोइ असांखे कोई एतिराज़ु कोन्हे। पर हिकिड़ो माण्हू अगवा करे खणियो अचेसि, उहो चए तुंहिंजी भेणूं बि खणंदासीं पोयां, तुंहिंजे घर वारनि खे बि मारींदासीं, छोकिरी बि उमिरि जी नंढी, फ़ैसिलो करण वारो बि मौलवी, त पोइ इहो फोर्स कन्वर्जन आहे, पोइ इहो फ्री विल न आहे। इहा ॻाल्हि मूं कई साल अॻु में चई। बल्कि आउं त ॿी ॻाल्हि दोहिराईंदो आहियां त बाबा निकाहनामे में इहो हुअणु खपे, निकाहनामे में लिखियलु हुअणु खपे त बाबा छोकिरी या अरे एनी अदर कंडीशन हुन में लिखियलु हुअणु खपे त छोकिरीअ खे शादीअ खां पोइ पढ़ाई जारी रखण जो इख़्तियार हूंदो, छोकिरीअ खे शादी खां पोइ नौकिरी करण जो इख़्तियार हूंदो, ऐं तलाक जो इख़्तियार जीअं मर्द खे आहे ईअं छोकिरीअ खे हासिलु हूंदो। मर्द 3 दफ़ा इहो कंडीशन लिखी अचे निकाहनामे में, पोइ जंहिंखे पाण में जिनखे अंडरस्टैंडिंग हुजे न लिखनि त भले न लिखनि।